बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम इलाइका इशूज़ में मां आहियां जो मेज़बान जावेद उस्मान बिजरानी। असां सां शरीक गुफ्तगू आहिनि जीए सिंध महाद जा चेयरमैन रियाज़ अली चांडो साहब। नाज़रीन असीं इन जेको ज़िले कश्मीर कंदकोट में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। जागीरानी ऐं सब्ज़ोई बिरादरी तरफ़ां चाचड़ बिरादरी मथां हमलो करे हिक ई वक़्तु 9 ॼणनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। इन हवाले सां असीं साईं जन सां गुफ्तगू कंदासीं। रियाज़ साहब अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। रियाज़ साहब तव्हां बख़ूबी आगाह आहियो त ज़िले कश्मीर कंदकोट में हूअं त हर क़िस्म जी बदअमनी हलंदड़ी, पर उन खां अलावा जेकी क़बीलाई तकरार आहिनि उहे बि हलंदा हुआ। काल क़बीलाई तकरार जी आड़ में सब्ज़ोई ऐं जागीरानी हथियारबंदनि हथां चाचड़ बिरादरी जे जेको आहे त 9 ॼणनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। इन हवाले सां अव्हांजो छा चवणु आहे? सॼी सिंध इन सोग में वरतल आहे। काल जेको अज़ियतनाक वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें चाचड़ बिरादरी जा 9 खूंदर विया आहिनि, मज़म्मत कयूं था। मां मुसलसल इन इलाइक़े में सिंध जे इन सभिनी राज्यनि वटि बिलख़ुसूस ज़िलो कश्मीर, शिकारपुर, खैरपुर या लाड़काणो ऐं सखर डिवीज़न मजमू तौर ते बदअमनी, अगवा इंडस्ट्री, बिरादरनि ऐं राज्यनि इहे क़त्लेआम जो मर्कज़ रहियो आहे। रुगो हिन महीने में जेके मजमूई शिकारपुर ऐं सखर डिवीज़न में क़त्लेआम मई जो ट्रैक रिकॉर्ड आहे, 50 जे अंदरि माण्हू क़त्ल मई महीने में। अगवा वारनि जो जेको तादाद आहे उन सॼे अप्रैल ऐं मई जे 1.5 महीनो जेको अॼु थियो आहे, 1.5 महीने में बि लॻभॻि 25 माण्हू अगवा थिया आहिनि, जेके अख़बारुनि जे ज़रिए मूंखे मालूमात मिली आहे। पर हिन सॼे क़त्लेआम ते इहो लॻे थो त सिंध में का हुकूमत ई कोन्हे, सिंध में को कानून ई कोन्हे। हिते क़त्ल करण माण्हुनि खे जो लाइसेंस मिलियल आहे, हिते अगवा करे माण्हू खणी वञो उनजो लाइसेंस मिलियल आहे। हिते असलो, हथियार, बारूद जेको मोतमार आहे उहो असांजे हिन सॼे इलाइक़े में विराइजे पियो। सरकार जो को इदारो उनजी नाकाबंदी नथो करे, का रुकावट कोन्हे। सिंध हिन फेडरेशन में हिकु वहदत, हिकिड़ो मुल्क आहे। हज़ारनि सालनि खां वठी इहे बिरादरियूं, असां कबीलाई समाज जावेद साहब न आहियूं, असां राजूड़ी ऐं बिरादराना समाज आहियूं। मां चवंदो रहियो आहियां त जेका रियासत वज़ीरिस्तान में मलकन डिवीज़न में रिट बहाल करे सघे थी, उहा सिंध में रिट बहाल छो नथी करे सघे? तव्हां सहाफ़िन खे, सियासी कारकुननि खे तशद्दुद जो निशानो बणायो था, जूं जबरी गुमशुदगियूं त कयो था, पर ॾोहारनि खे कानून जे कटहरे में बीहण लाइ तयारु न आहियो। ऐं मातम कजे त जेका कल्ह रिपोर्टिंग थी आहे उहे 9 माण्हू हिते आहिनि, 2 माण्हू लखी में क़त्ल थिया आहिनि। बिरादरी जो अतराणी पाड़ो आहे, इहे 11 माण्हू थिया। सोबेदेरे तालके में शेख ऐं मंगणे जा विढ़िया आहिनि, 2 क़त्ल उते थिया आहिनि। इहे 13 माण्हू क़त्ल थिया आहिनि। ऐं काल करमपुर थाणे जे हद में बि क़बीलाई तकरार जे आड़ में ॿियो हिकिड़ो बखराणी नौजवान बि क़त्ल थियो आहे। हा, त ही 15 क़त्ल आहिनि, 15 क़त्ल आहिनि। इंसानी क़त्ल मुसलसल असांजी पुरमन सरज़मीन ऐं माण्हुनि वटि खून जी होली खेॾी थी वञे। असांजो वॾे में वॾो बजट अमुन मान ते, सिहत खां वधीक पैसा तव्हां अमुन मान ते ख़र्च था कयो, जिते पुलिस ऐं रेंजर्स मौजूदु आहे, जिते ॿिया वफ़ाक़ी फोर्सिस मौजूदु आहिनि, पर पोइ बि तव्हां कातिलनि ऐं ॾोहारनि खे ख़तमु नथा कयो ऐं अगवा इंडस्ट्रीज़ बंदि नथी थिए। न बेलो आहे, न का दुश्वारी आहे सरकार खे, पर ही धाड़ेल, ही ॾोहारी, ही कातिल पलजनि पिया ऐं इन्हनि कातिलनि जे ज़रिए सभिनी सिंध वासियुनि खे मारियो थो वञे। वज़ीर आला किथे आहे? बिलावल भुट्टे जी पार्टी ज़रदारी जी किथे आहे?
IG किथे आहे, DIG, RPO ये किथे आहिनि, SP किथे आहे, दहशतगर्द SP जेको जामशोरे में बि क़त्लेआम कराईंदड़ हो, एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग जो माहिर वेठो आहे अमजद शेख, कातिलनि खे नथो रोके। पंजूता SP वेठो आहे शिकारपुर में, कातिलनि खे नथो रोके। खैरपुर, घोटकी, सखर इहो क़त्लेआम जो मर्कज़ आहे। क़त्लेआम में CSS ऑफिसर वेठा आहिनि जेके हाई क्वालिफाइड एजुकेशन जिन जी थियल आहे, उहे पढ़िया लिखिया ऑफिसर उते अमुन ऐं माण्हुनि जो तहफ़ुज़ करण लाइ तयारु कोन्हनि। रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे। इन इलाइक़े में हथियार, मनुष्यात, अगवा तबाह हुआ। पर 14 सालनि खां पीपल्स पार्टी जी सरकार आहे, हिते क़त्लेआम हले थो, उनखे रोकनि नथा। चूंडियल नुमाइंदा वेठा आहिनि तव्हांजा कश्मीर ज़िले जा, ख़ामोश आहिनि। त हिकिड़ो ई अर्ज़ु आहे त सेशन जज कश्मीर खे त हिन वाक़े जो नोटिस वठे ऐं पाण मुरादी कार्रवाई। हाई कोर्ट खे अर्ज़ु ऐं गुज़ारिश आहे त बिरादरियुनि जे क़त्लेआम जे लाइ नोटिस वठनि, कानूनदान इन जे लाइ ॿाहिरि अचनि, शहरी रोडनि ते अचनि त सिंध खे अमुन ऐं तरक़ी, तालीम ऐं सिहत ऐं समाजी ऐं मुआशी तरक़ी खपे थी, गुंडा राज नथो खपे। असांजे मथां गुंडा राज मजियल आहे। अहिड़ी हालत बिरादरियुनि ऐं राज्यनि जी पंजाब में कोन्हे, इहे राज बिरादरियूं उते वेठियूं आहिनि। अहिड़ी हालत तव्हां जेका जंहिं मंज़र में गुज़रो था, अहिड़ा के बि ज़िला पंजाब जा कोन्हनि जिते ईअं हिक ॿिए जे माण्हू मारनि ऐं सरेआम उहे हलिया वञनि। जबल बि उते दुश्वार आहिनि, ॿेला बि उते बहितर आहिनि, पोइ उते त इहो क़त्ल। हिकु फेडरेशन में ॿ बयार छो आहिनि? सिंध जे माण्हुनि लाइ ॿियो को कानून आहे? असांजे मथां जंग जो कानून मरियल आहे। मां तव्हां जाखोड़ी सहाफ़ी आहियो, तव्हां हर वक़्तु मासूम माण्हुनि जे क़त्लेआम ते सिंध जे सियासी कारकुननि, बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि ऐं सान्यावंदनि सां मुखातिब आहियो। पंहिंजे अवाम खे पुरअमन रहण लाइ तव्हांजूं ज़ाती कोशिशूं आहिनि। पर मां तव्हांजे तवसुर सां नौजवाननि, वापारनि, कारोबारी हल्क, मुंहिंजूं माउरुनि, भेनरुनि, बुज़ुर्गनि खे इहा अपील आहे त हिन क़त्लेआम रोकण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। सरकार न ईंदी जे न चोरीअ जे वाक़िअनि में, माल चोराइण जे वाक़े में पुलिस अमल करे हा त माण्हू हिक ॿिए खे ईअं मारनि न। ज़ाहिर आहे त पुलिस ऐं कानून माण्हुनि खे इंसाफ़ नथो ॾिए त पोइ इंतकाम जी बाहि उहा अचे थी ऐं माण्हू हिक ॿिए जा प्यारा क़तल कनि था। तव्हां ॾिसंदव त हीउ क़त्लेआम रुॻो इन डिवीज़ननि में हले थो जिते 100% खां वधीक सिंधी ॻाल्हाईंदड़ आबादी ऐं इंसान मौजूदु आहिनि। उते क़त्लेआम ख़तमु नथो थिए। उन जाइ ते तालीमी, इल्मी, ज़रई, समाजी, मुआशी तरक़ियूं नथी वधे। तरक़ी रुॻो बंदूक जी थिए थी। तव्हां वटि मनुष्यात तेज़ थी हले, तव्हां वटि असलो तेज़ थो हले। इन इलाइक़े में पुलिस जी सरपरस्ती में, सरकार जी सरपरस्ती में एॾो आर्मियूं सरगर्मियूं जारी भई हिक ॿिए जे हथों असांखे माराए वेराए ख़तमु था कनि। इहे तव्हांजा दुश्मन आहिनि। तंहिं करे राजनि जे चङनि मुड़सनि खे, चाचड़ बिरादरी जे चङनि मुड़सनि खे, सब्ज़ोई बिरादरी जे चङनि मुड़सनि खे, जागीराणनि जे चङनि मुड़सनि खे चवंदुसि त हीउ वहशत भरियो अमल थियो आहे ऐं वधीक इंसानी खून वहाइण खां बहितर आहे त हीअ ॻाल्हि सम्झो त हीअ तव्हांजा दुश्मन तव्हांखे तबाह पिया कनि, तव्हांजा सॼण न आहिनि। कॾहिं हिते भया जखरान हिकिड़ो तकरार अञा ख़तमु कयूं था त ॿियो तकरार शुरू थो थिए। क़ुर शरीफ़, शाह जो रिसालो, न्याणियूं, सहाफ़ी, सैयद, मेड़ वठी वञी अञा हिकिड़ो जहिड़ो ख़तमु था कयूं त ॿियो वरी क़त्लेआम शुरू आहे। ऐं इन्हनि सभिनी इलाइक़नि में हथियार पहुची थो वञे, इल्मु नथो पहुचे, ॿी तरक़ी नथी पहुचे ऐं इहो हथियार थो पहुचे। त अपील कंदुसि उन्हनि खे, अदलिया खे अपील कंदुसि, डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन कश्मीर खे अपील कंदुसि, सेशन बार शिकारपुर खे अपील कंदुसि, लाड़काणे हाई कोर्ट बार एसोसिएशन खे अपील थो कयां, सखर बार एसोसिएशन खे अपील थो कयां त हुन में वकील ऐं कानूनदान इंसानी हक़नि जा माण्हू जेके कानून जी हुकुमरानी चाहिनि था उहे पंहिंजे माण्हुनि खे बचाइण लाइ अॻिते अचनि। वॾी महिरबानी। जीअं सिंध बाज़ चेयरमैन रियाज़ अली चंड साहब
जी नाज़रीन, रियाज़ अली चांडियो साहब जो चवणु हो त सिंध में हुकूमत नाले का बि जेका शइ नज़र नथी अचे, कानून जी बालादस्ती नज़र नथी अचे, क़त्लेआम आम आहे कश्मीर खां वठी कराची ताईं क़बीलाई तकरार हलंदड़ आहिनि। जेको ही काल वाक़ियो पेश आयो आहे इंतिहाई अफ़सोसनाक आहे। हुन गुज़ारिश कई जागीरानी बिरादरी जे चङनि मुड़सनि, सब्ज़ोई बिरादरी जे चङनि मुड़सनि ऐं चातर बिरादरी जे चङनि मुड़सनि खे त हू अॻिते अचनि, जेको आहे जेके उन्हनि जूं बिरादरियूं पाण में विड़ी रहियूं आहिनि उन्हनि खे जेको आहे त विढ़ण खां रोकनि, क़त्लेआम खां रोकनि। ऐं हुन जेको आहे त ख़ातिर असां आलिया अदला खे अपील कई त आलिया जेके जज साहिब आहिनि असांजे अदलिया जा, उहे जेको आहे इन वाक़िअनि जो नोटिस वठी क़बीलाई तकरारनि खे ख़तमु कराइनि। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं।